अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलीकार आऊँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, थोड़ी देर पहिरियों शाहिद खाकन अब्बासी साहब ऐं मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब जी मुलाक़ात थी, जंहिंमें हुननि इहो फ़ैसिलो कयो आहे त असां यूसुफ रज़ा गिलानी साहब खे ऑपोज़िशन लीडर त न मञींदासीं ऐं PDM पंहिंजो ऑपोज़िशन लीडर खणी ईंदी। ॾिसो यासिर, मतिलबु हाणे हिन खां पोइ को बाज़ाब्ता ॿियो छा चए नवाज़ लीग ऐं JUI त हाणे पीपल्स पार्टी सां गॾु नथा हली सघनि। हिन खां पोइ हाणे सिर्फ़ु हिकिड़ी रस्मी ॻाल्हि रहिजी वेंदी, छाकाणि त पीपल्स पार्टी पंहिंजे मुंहुं वञी पंहिंजो चेयरमैन लीडर ऑफ अपोज़िशन चूंडाए छॾियो, हिननि खे कॉन्फिडेंस में न वरितो, केरु सही केरु ग़लति बहस पई थिए, पाण त हिकिड़ी मारूज़ी जेके सिचुएशन आहे। ऐं पोइ बि ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, असीं PDM खे हलाइणु चाहियूं था, PDM खे बचाइणु चाहियूं था, अलिफ बे। पोइ पीपल्स पार्टी पंहिंजे मुंहुं लीडर ऑफ अपोज़िशन कराए छॾियो, हिननि पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो करे छॾियो JUI ऐं नवाज़ लीग त असां यूसुफ रज़ा गिलानी खे लीडर ऑफ अपोज़िशन नथा मञूं। PDM पंहिंजो आणींदी। हाणे PDM पंहिंजो आणींदी माना पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी PDM जो हिसो न आहे न। हाणे हिन खां पोइ वरी छा त चवनि हिन खां पोइ कुझु चवण लाइ रहिजी नथो वञे। मतिलबु अॼु तव्हां सम्झो त उहो जीअं थींदो आहे न त बसि ज़बानी तरह त अलहदगी थी वई, हाणे रुॻो ऑफिशियल लिखत पढ़त थियणी हूंदी आहे। त आउं सम्झां थो त अॼु पीपल्स पार्टी खे ऑफिशियली नवाज़ लीग ऐं JUI इहो नियापो मोकिले छॾियो त थैंक यू वेरी मच, ऐं हाणे पाण गॾु न आहियूं। छाकाणि त PDM पंहिंजो लीडर ऑफ अपोज़िशन आणींदी त यूसुफ रज़ा गिलानी केरु आहे? यूसुफ रज़ा गिलानी पीपल्स पार्टी जा, पीपल्स पार्टी केरु आहे? PDM जो हिसो आहे। सो अगरि यूसुफ रज़ा गिलानी PDM जो हिसो न आहे ऐं PDM पंहिंजो को ॿियो उम्मीदवार आणींदी, दैट मीन्स के जेका नव जमातूं आहिनि या घटि में घटि JUIF ऐं नवाज़ लीग हाणे पीपल्स पार्टी खे PDM जो हिसो नथा सम्झनि ऐं इहो ऐलान करे छॾियऊं। सिर्फ़ु इहो न चयूं त पीपल्स पार्टी सां वास्तो न। पोइ जेका मुलाक़ात थी हुन खां पोइ जेको बयानु आयो आहे उन चवनि था त हाणे PDM जो इजलास थींदो जेको अॻिते जे लाइ फ़ैसिला कंदो। पर PDM जो अगरि इजलास थींदो त उन में छा पीपल्स पार्टी खे सॾु ॾींदो इजलास में शिरकत लाइ या सॾु ई न ॾिबो? सो अगरि सॾु ॾिबो त ज़ाहिर आहे जेको हींअर वॾे वॾो तकरार हुन सरबराही इजलास में थींदो PDM जो जॾहिं बि थियो, उहो इहो ई थींदो त भई हीउ जेको लीडर ऑफ अपोज़िशन वारो मसइलो आहे त इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी चवंदी त भई तव्हां कीअं इहो ऐलान करे छॾियो त गिलानी साहब खे तव्हां अपोज़िशन लीडर नथा मञो, त ज़ाहिर साम्हूं खां JUIF ऐं नवाज़ लीग वारा चवंदा त तव्हां असां खां पुछी हुनखे कयो हो छा अपोज़िशन लीडर? सो हिकिड़ी मतिलबु हाणे हिन खां पोइ बसि जीअं मूं चयो आहे न त ॿिन्ही जे विच में सेपरेशन त थी वेंदी आहे, अलहदगी थी वेंदी आहे, पोइ हूंदो आहे लिखत पढ़त त भई लिखी करे हिक ॿिए सां अलहदा थीजे। सो पीपल्स पार्टी ऐं PDM जी मुख्य जमातूं ही ॿ जेके आहिनि JUIF ऐं नवाज़ लीग, उन्हनि मतिलबु अॼु PDM मां पीपल्स पार्टी खे अॼु पंहिंजे मुंहुं ख़ुदाफ़िज़ चई छॾियो आहे। हाणे अगरि को ग़ैर मामूली लचक ॾेखारे पीपल्स पार्टी त 4 तारीख़ जे CEC जे इजलास में को ड्रास्टिक क़िस्म जो को फ़ैसिला थियनि, को बैकडोर वरी को राब्ता थियनि, जंहिंजो इम्कान मूंखे तमामु घटि नज़र अचे थो। छाकाणि त मामिलो मूं तव्हांखे चोथों पंजो ॾींहुं बि शो में चयो पिए त मामिलो हाणे सियासी मुफ़ादात जो त पंहिंजी जाइ ते आहे, पर हाणे ज़ाती बि थी वियो आहे। त जेकॾहिं हाणे मूंखे पीपल्स पार्टी, मूं तव्हांखे उन ॾींहुं बि चयो त मूंखे हैरत थींदी त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हाणे गॾु हलनि। सो मूंखे तक़रीबन अलविदा ई सम्झो अॼु पीपल्स PDM मां खे तव्हां नौ जमाती इतिहादी सम्झो। ठीकु आहे वली साहब, माना हीउ जेको इन खे ईअं सम्झे जेको हीउ अॼु कयो अथऊं जेको PMLN मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं शाहिद खाकन अब्बासी, अञा छो जो मरीम नवाज़ साहिबा या नवाज़ शरीफ़ साहिबा या साहब या मौलाना फज़ल रहमान साहब, अञा ताईं इन्हनि जे तरफ़ां त का अहिड़ी का बयान न आयो आहे। त अगरि हीअ ॻाल्हि आई बि आहे त हिकिड़े क़िस्म जो इहो प्रेशर टैक्टिक सम्झे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु। सही ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त शाहिद खाकान अब्बासी साहब सीनियर नाइब सदर आहे नवाज़ लीग जो ऐं PDM जो जनरल सेक्रेटरी, ऐं PDM जो जनरल सेक्रेटरी आहे। गफूर हैदरी साहब मौलाना फज़ल रहमान खां पोइ नंबर 2 आहिनि, जनरल सेक्रेटरी आहिनि शायदि। मतिलबु ज़ाहिर हिननि पंहिंजे मुंहुं ते फ़ैसिला न कया हूंदा न, हीउ नवाज़ शरीफ़ साहब ऐं मौलाना फज़ल रहमान जी मर्ज़ी सां ई फ़ैसिलो थियो हूंदो न सर। हीउ पंहिंजे मुंहुं त गफूर हैदरी साहब ऐं शाहिद खाकान अब्बासी साहब फ़ैसिलो न कयो हूंदो, ज़ाहिर आहे पंहिंजी क़यादत खां पुछी करे कयो हूंदो। सो हीअ हाणे अर्ज़ु कयां पियो त बसि हिकिड़ो सिधो जवाब ई मोकिलियो अथनि त हाणे असां हाणे पंहिंजा रस्ता धार थी विया आहिनि।
ऐं हाणे पीपल्स पार्टी कोशिशि कंदी त PDM मां ॾिसूं त हू पंहिंजो हिसो केतिरो कढी वञे थी। त हाणे हीअं 10 जमातूं हुयूं, छा 9 जमातूं हिकु पासे रहंदियूं ऐं पीपल्स पार्टी अकेली PDM का धार थींदी, या पीपल्स पार्टी कोशिशि कंदी त हिकु को मिसाल ANP आहे या को ॿी का हिकिड़ी नंढी वॾी पार्टी कोशिशि कंदी त पंहिंजी धार ठाहे PDM ठाहे वठनि, छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवनि था त PDM त जेके APC थी उहा मुंहिंजी कॉल ते थी, मुंहिंजे सॾ ते थी, त हू पंहिंजे पाण खे PDM जा हू सम्झनि था ख़ालिक या फाउंडर सम्झनि था, त हू चवंदा न बि असली हक़ीक़ी PDM ही आहे, हू जाली PDM आहे। हाणे उहो त हिकिड़ी बात जी ॻाल्हि आहे, पर ॾुखी सूरत हाल थी वई आहे अपोज़िशन जमातनि लाइ। गवर्नमेंट त ज़ाहिर मां मुतमईन हूंदी। ठीकु आहे साहब। अच्छा, सेनेटर मुस्तफ़ा नवाज़ खोखर पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि, उन्हनि जो चवण त PDM जी जेका पाण में लड़ाई आहे, आपस की लड़ाई में हुकूमत को तहफ़्फ़ुज़ देते हुए नज़र आ रही है। PDM चई ना जमातों को इस्तीफ़ा पे जोर देना चाहिए था, ना पीपल्स पार्टी को बाप से वोट लेने चाहिए थे, और पीपल्स पार्टी के ये वोट लेने से बाप से नज़रियाती तशक्कुस पीपल्स पार्टी के नुक़सान पहुंचा है। हाणे मुस्तफ़ा खोखर साहब जेके आहिनि इहे अॼु खां 2-टे महीना अॻु ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जा स्पोक्समैन हुआ, तर्जुमान हुआ। त हिकु ईअं एम ई सेनेटर आहे, बिलावल साहिब जो तर्जुमान हो। पोइ हिन तर्जुमान वारे उहिदे खां सुबुकदोश या हटायो इन करे वियो त जॾहिं हू मरियम नवाज़ जो कराची में हादसो थियो, जेको मामिलो थियो हो, IG वारो ऐं सभु कुझु, त हुन उते सघारे हल्के जे सघारे इदारे जे सरबराह लाइ कुझु चयो खोखर मुस्तफ़ा नवाज़ खोखर साहिबु, उनखां पोइ हटायो वियो। हाणे हीउ बयानु जेको चए पियो त भई पीपल्स पार्टी खे बाप खां वोट न वठणु खपे आहे, अहिड़ो कमु करे पीपल्स पार्टी पंहिंजे नज़रियाती तशख़ुस खे नुक़सानु पहुचायो आहे, पीपल्स पार्टी खे पॉपुलर पॉलिटिक्स खे पावर पॉलिटिक्स जे मथां पॉपुलर पॉलिटिक्स खे तरजीह ॾियणु खपे, त इन खां पोइ शोकॉज़ नोटिस ई वेंदो खोखर साहिब खे। ज़ाहिर पीपल्स पार्टी कया त एतिरी जमहूरियत बर्दाश्त न आहे त तव्हां वेही अंदरि पीपल्स पार्टी जे अंदरि वेही पीपल्स पार्टी जी तनक़ीद कंदो। इहा असांजी सिर्फ़ु पीपल्स पार्टी न, नवाज़ लीग वारो हुजे तॾहिं बि उनखे फ़ारिग़ कनि। शायदि हाणे खोखर साहिबु पंहिंजो किथे रुख़ शायदि नवाज़ लीग ॾे ॾिसे पियो, फ्यूचर पॉलिटिक्स ज़ाहिर पंजाब सां तालुक़ु आहे। सो ॾिसो खोखर साहिब जी हू त जेको पार्टी ॼाणे पाण में त उनखे नोटिस ॾियनि था मुस्तफ़ा नवाज़ खोखर खे पीपल्स पार्टी या नथी ॾिए, उहो त बात जी ॻाल्हि आहे, उन्हनि जो ज़ाती मामिलो आहे। लेकिन हीउ जेको जुमिलो हुन लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि त पीपल्स पार्टी खे पावर पॉलिटिक्स मथां पॉपुलर पॉलिटिक्स खे तरजीह ॾियणु खपे, त इहो साॻी ॻाल्हि आहे जेको मां 2-3 ॾींहंनि खां जॾहिं को पुछंदो त पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो नुक़सानु थींदो PDM खां धार थियण सां, त मूं इहा गुज़ारिश कई पई त हिकु लॉन्ग टर्म फ़ाइदा थियनि था। त लॉन्ग टर्म फ़ाइदनि सां या डिघे मुदे जे फ़ाइदनि सां मुराद छा हुजे थी, त तव्हां जेको राय ख़ल्क़े ख़ुदा जी राय आहे, तव्हां उन सां गॾु जॾहिं हलो था त तव्हांखे, छाकाणि त तव्हां पॉलिटिकल पार्टी आहियो, तव्हांजी एंड ऑफ द डे आख़िर में तव्हांजी सघ केरु आहे, तव्हांजी सघ अवाम आहे। ठीकु आहे न, मतिलबु अगरि त तव्हां बिल्कुलु ई हिकिड़ी मतिलबु ऐं की कंहिंजो हवालो ॾियां, मिसाल नवाब नसरुल्ला ख़ान मरहूम हो, हिकिड़ो माण्हू हो सिर्फ़ु ड्राइंग रूम जी सियासत कंदो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि थियूं, नवाज़ लीग आहे, पीपल्स पार्टी आहे, या जेके बि PTI आहे, हिननि खे हिननि जे आख़िर में सघ केरु आहे, सघ त अवाम आहे। सो अवामी राय खां हटी करे अगरि तव्हां वक़्ती अहिड़ा फ़ैसिला कयो था जंहिंसां तव्हांखे वक़्ती फ़ाइदो थिए थो, पर अवामी राय जे उबतड़ हुजे थो, त उन सां पोइ डिघे मुदे में तव्हांखे नुक़सानु थिए थो। ठीकु आहे साहब। कॉलर असां गॾु मोहम्मद अली पंवर मीरपुर ख़ास मां। जी पंवर साहब, छा सुवाल हूंदो? गिलानी साहब जे ख़िलाफ़ अदम एतमाद पई अचे जा लीडर ऑफ अपोज़िशन जे ख़िलाफ़ PDM भई हाणे जा। ठीकु आहे ठीकु आहे, लीडर ऑफ अपोज़िशन जे ख़िलाफ़ बि अदम एतमाद ईंदो आहे। न सही न पंवर साहब, ईअं न थींदो आहे, पार्लियामेंट में ईअं थींदो आहे त पोइ ही वञी अलॻि दरख़्वास्त ॾींदा। जी हा, पाण खां वधीक। हा, त असां अलॻि आहियूं, हिननि जे सां गॾु न आहियूं। त अपोज़िशन पोइ सेनेट में 2 अलॻि हुननि जा मौक़िफ़ हूंदा। सो लेकिन कल शायदि ॿुधो पिए नासिर शाह, किथे मूं अख़बार में पढ़ियो पिए त नासिर शाह साहिबु चवनि पिया त PTI पीपल्स पार्टी में छो नथी वर्किंग रिलेशनशिप ठही सघे थी, त मतिलबु आस्ते आस्ते। सो
हाणे अपोज़िशन में रहंदी पीपल्स पार्टी अलाए कीअं थींदो मूंखे ख़बर न आहे, लेकिन बहरहाल ही अलॻि अलॻि बेंचनि ते विहंदा, मतिलबु अपोज़िशन बेंचनि ते, पर हू धार मौक़िफ़ हूंदो ॿिन्ही जो। अच्छा, माना हिकिड़ी गवर्नमेंट ॿ ऑपोज़िशन्स हूंदियूं डिफरेंट नैरेटिव सां गॾु, गवर्नमेंट खे त इन दी एंड फ़ाइदो पवंदो ई पवंदो। ॻाल्हि सॼी आहे त PDM हेॾी सारी ठही, सभु कुझु थियो, आख़िर ऑपोज़िशन लीडर ते अची टुटी पई। अपोज़िशन लीडर त न टुटी, कमाल था कयो। अपोज़िशन लीडर ते हिकिड़ो बाद जो मामिलो आहे, टुटी त इन ॻाल्हि ते त हुकूमत वञे पोइ छा इन ते, पोइ छा ते टुटी पई त हुकूमत वञे त इलेक्शन थियनि या इन हाउस चेंज थिए, उन ॻाल्हि ते टुटी आहे। हीअ त पोइ हाणे बाक़ी सभु ॻाल्हियूं त जॾहिं ॿिनि माण्हुनि में इख़्तिलाफ़ थी वञे थो त पोइ ॿिया खोड़ मसइला पैदा थी वञनि था, त लीडर अपोज़िशन त कोन विड़िया आहिनि। ठीकु आहे अली साहब। ऐं सभु अॼु कल्ह हिकिड़ो ख़बर आई, अॼु अख़बार में पढ़ीसीं, वरी पोइ इम्कानु हुयो त ईअं थींदो, पर अॼु वरी असांजी जेका इक़्तिसादी कमेटी आहे, पंहिंजी राब्ता कमेटी आहे जेका असांजी इकोनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी जेका असांजी ठहियल आहे, उन इंडिया सां हिकिड़े क़िस्म जो माना ट्रेड बहाली जी इजाज़त ॾेई छॾी। सही, बिल्कुलु हिकिड़े लिहाज़ खां न सिधी बहाली आहे। तव्हां ऐं छा नालो आहे नए असांजे फाइनेंस मिनिस्टर जो, हमाद अज़हर साहिबु चयो आहे त खंड बि असीं भारत मां घुराईंदासीं, कपाह बि घुराईंदासीं, धाॻो बि घुराईंदासीं। हाणे इहो नथो ॿुधाए हमाद अज़हर साहिबु त मोट में हू असांखां छा घुराईंदा। सो फ़िलहालु त पाकिस्तान पंहिंजा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि त असां ॾे शयूं मोकिलियो, ठीकु आहे। हाणे अगरि हुतां खंड ईंदी त पोइ हिते जी खंड जो किथे वञी ॻाल्हि पहुचंदी। ऐं ॻाल्हि इहा आहे त तव्हां हुननि खे त डॉलर ॾींदो, ज़ाहिर इंडिया खां तव्हां पाकिस्तानी रुपयनि में त कोन वठंदो, एनी इम्पोर्ट मीन्स डॉलर्स, ठीकु आहे। त असीं हिकिड़ो ज़रई मुल्क हुजण जे बावजूदि असीं कपाह ऐं खंड जेको आहे हू हिकिड़े पाड़ेसरी मुल्क खां घुरायूं पिया। कमाल आहे, अवल त मूंखे उन ॻाल्हि ते हैरत आहे। ॿी ॻाल्हि आहे त तव्हां अगरि हुन खां घुरायो पिया भारत खां, त भारत तव्हां खां छा पियो घुराए। ट्रेड हूंदी आहे टू वे, ठीकु आहे। इम्पोर्ट एक्सपोर्ट गॾियल शइ आहे न, जीअं त असीं सिर्फ़ु इम्पोर्ट्स जी ॻाल्हि पिया कयूं, असीं एक्सपोर्ट छा कंदासीं, हू असांखां छा घुराईंदा, उनजो को फ़िलहालु ज़िक्र छा मुफ़ादात आहिनि फ़िलहालु। सो हीअ असां वन वे असां हिकिड़ी तमामु दरिया दिली ऐं ख़ुशदिली जो मुज़ाहिरो कयो आहे। कल इमरान ख़ान साहिबु मोदी साहिब खे ख़त बि लिखियो। सो मूंखे सोचियो पिए त इमरान ख़ान साहिबु उहो अॻु में चवंदो ही मोदी जा यार आहिनि नवाज़ शरीफ़ वारा। मूंखे त आऊं त ॾिसो ख़िते में पाण त सभु ख़िते में अमन ऐं भाईचारे जा पुराणा वकील आहियूं, त सुठी ॻाल्हि आहे, पाण खे एतिराज़ु न आहे। लेकिन पोइ इहो नवाज़ शरीफ़ करे त हू मोदी जो यार थी वियो। ऐं हिननि छा कयो, ऐं इमरान ख़ान जी साहिब जी असांजी गवर्नमेंट जी स्टेटेड पोज़ीशन हुई त जेसि ताईं कश्मीर जे कि वापसि रिवोक न कंदा, हू जेको कॉन्स्टिट्यूशनल उन्हनि अमेंडमेंट कई हुई, अगरि हू ख़तमु न कंदा, कश्मीर खे पुराणी हैसियत में बहाल न कंदा, तेसि ताईं इंडिया सां को राब्तो, को ॻाल्हियूं नथियूं थी सघनि, को रिलेशनशिप न। त पोइ इहा खंड ऐं ईअं कपाह छा तव्हां दुश्मन मुल्क खां त न घुराईंदा आहियो। लेकिन आऊं ॾिसो हिन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु न आहियां, लेकिन तव्हांजो नैरेटिव इहो हुजणु खपे जेको बाद में तव्हां हुनखे पाण जटा त ॾेई सघो, मतिलबु अहिड़ी ॻाल्हि त कयो जंहिं ते तव्हांखे 2 सालनि खां पोइ पाण फिरणो न पइजे। इहो कमु नवाज़ शरीफ़ करे त उहो मोदी जो यार आहे, ऐं तव्हां कयो त ख़ैरु आहे, हीअ ॾाढी हिन लिबरल थी वियासीं। सो हिन सां लेकिन सुठी ॻाल्हि आहे ख़िते में अमन थिए, हीअ टेंशन्स घटि थियनि, नथिंग, मां त हिनजे ख़िलाफ़ु त न आहियां। लेकिन सुवाल हिन में वरी ॾिसणो पवंदो त असांजी लोकल जेको मार्केट आहे उनजा मुफ़ाद बि त ॾिसणु खपनि न। रुगो इंडिया सां मोहबत जे चकर में त कंहिंसां बि मोहबत चकर में असांखे पंहिंजा मुफ़ाद त पहिरीं अज़ीज़ हुजणु खपनि। त असीं अगरि खंड हुतां घुराईंदासीं या असीं अगरि सुभाणे कणिक हुतां घुराईंदासीं त असां वटि छा रहिजी वेंदो। त असां उते डॉलर भरियूं था, उहो पंहिंजे एग्रीकल्चर सेक्टर खे छो नथा इम्प्रूव कयूं। ऐं ॿियो सुवाल बहरहाल अहम आहे त हू त असांखां असीं त हुतां घुराईंदासीं, हू असांखां छा घुराईंदा, इहो अञा न ॿुधायो वियो। इहो न ॿुधायो। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु वहीद अली चांडियो नवदेरो मां। जी चांडियो साहब, छा सुवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं नवदेरे जे थोरो रोडनि जे हवाले सां साईं खे चऊं त तव्हांजा नुमाइंदा जेके आहिनि असांजे भोलावाल जो तक आहे, तव्हांजो फरियाटालपुर जो तक आहे, नवदेरे जो जेके रोड आहिनि विचां रोड लाड़काणे खां अचो वरी ईअं रते देरे ते वञो, तक़रीबन 3-4 किलोमीटर रोड आहे जंहिंमें सर इलाही एक्सीडेंट था थियनि। को हेॾां जो माण्हू मोटरसाइकिल ते ईअं थो वञे, हेॾां जो माण्हू ईअं थो वञे, तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि, उहो सही नथा थियनि। तव्हांजे नुमाइंदनि खे थोरो चओ त उहो भरे मथे ॾियनि, कुझु कनि साईं, हेॾा तक
ठीकु आहे चांडियो साहब। चांडियो साहब तक जिन्हनि जा आहिनि उन्हनि खे रिपोर्टर जेको आहे मीडिया में ख़बर ईंदी त ख़बर पवंदी त रोड ख़राबु आहिनि। कमाल था कयो यार, कंहिंखां कहिड़ी उमेदु था लॻायो। यानी इहो कमु मीडिया में अचे पोइ ख़बर पवंदी धणी जेके भई तव्हां जा चूंडियल एफ़ज़ी आहिनि उतां ईंदा वेंदा हूंदा, ख़ुशी गमी में त ईंदा वेंदा हूंदा न। सो मुंहिंजे ख़्याल आहे त ठीकु आहे मीडिया त हाईलाइट करे थी, पर इहो कमु तव्हांखे पंहिंजे वोटरनि खे पंहिंजे उमेदवारनि खां या जेके उन्हनि जा चूंडियल एफ़ज़ी आहिनि उन्हनि खां ज़रूरु ॻाल्हाइणु खपे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु। एजाज़ शाह हैदराबाद मां। जी शाह साहब छा सवाल हूंदो? वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो आवाज़ु कटिजे थो। हा हाणे तव्हांखे आवाज़ु अचे थो? जी जी। हा, ठटे में हिकिड़ो तारीख़ी गुजराती स्कूल जी हिकिड़ो प्लॉट हो, इरादी हुई, उते सुबुह जो कुझु पठाणनि कब्ज़ो कयो, जंहिंखां पोइ सिंधी मीडिया उनजो आवाज़ु उथारियो ऐं उनखां पोइ DC अची ऐं कब्ज़ो ख़ाली करायो ऐं पोइ वाह थी वई त कब्ज़ो ख़ाली थी वियो आहे। लेकिन उहे केरु हुया, उनजे पोयां मास्टर माइंड केरु हुयो, लैंड ग्रैबिंग जो इहो हले थो पियो सिस्टम, उनजे ख़िलाफ़ असांखे आवाज़ु उथारणु खपे ऐं सिंधी मीडिया खे आवाज़ु उथारणु खपे त असांजे सिंध जी इहे सकाफ़ती ज़मीनूं आहिनि, इन्हनि ते ईअं कहिड़ो ग्रुप आहे जेके कब्ज़ा माफ़िया अची कब्ज़ा कनि था, इन जे ख़िलाफ़ आवाज़ु उथारणु खपे। ठीकु आहे शाह साहब। बिल्कुलु शाह साहब, थियणु खपे, आवाज़ूं उथंदियूं रहनि थियूं। हीअ बि जीअं ॿुधायो पिया असांजो एॾो कारूंझर असां उहो अञा पटिजे पियो, उते एतिरो गोड़ बि थियो पर उहो वरी ख़ामोशी सां मूं ॿुधो आहे त कमु जारी आहे। तव्हांजो मुंझ दड़ो सॼो तबाह थी वियो आहे। हरनि जेके इंक्रोचर्स आहिनि, कब्ज़ा माफ़िया आहिनि या निग्लिजेंस आहे, लापरवाही आहे, इत्फ़ाक़ थो कयां बिल्कुलु सिंधी मीडिया खे आवाज़ु उथारणु खपे, पर मुंहिंजे सकाफ़त खाते खे जेको आहे पटणु खपे न। जी हा ठीकु आहे सभु। सभु लॉकडाउन सियासत वरी वापसि उभरंदे थोरी घणी नज़र अचे थी। CM साहब अॼु बयानु ॾिनो त बसि NCC में वञण खां पहिरियों नेशनल कोऑर्डिनेशन कमेटी में जेका मीटिंग हुई प्राइम मिनिस्टर जी CM सां गॾु सभिनि सां, त हुन कमेटी वञण खां पहिरियों CM साहब जो चवणु त भई या त लॉकडाउन हूंदो आहे, साॻियो जेको पुराणो बयानु, त या त लॉकडाउन न हूंदो आहे। बाक़ी इहे स्मार्ट लॉकडाउन इहे का बि शइ न आहे। प्राइम मिनिस्टर साहब बि चयो त भई सिंध गवर्नमेंट तजवीज़ रखी लॉकडाउन हणण जी, पर असां नथा हणी सघूं छो जो उन्हनि साॻी पंहिंजी मंतक पहिरियां बि जेका उन्हनि जी आहे लॉजिक उहा ई बरक़रार रखी। न ठीकु आहे, इहो त इख़्तिलाफ़ सिंध सरकार ऐं या मुराद अली शाह या इमरान ख़ान जे विच में साल ॾेढ खां ॿुधूं था त हू चए थो त मुकमल लॉकडाउन कयो, पर हू चए थो त भई करोना त मसइलो आहे पर गुरबत बि मसइलो आहे। ॻाल्हि ॿई ग़लति न आहिनि। ऐं मुंहिंजो हुनमहिल बि इहो मौक़िफ़ हो त ठीकु आहे, लेकिन इहो आहे त बुख सां मरण बि त मसइलो आहे, करोना जे करे मरण बि मसइलो आहे। लेकिन मूंखे साल हाणे जॾहिं पाण 2021 में वेठा आहियूं त हिकिड़ी सूरत हाल त मटिजी वई आहे न। हाणे वैक्सीन किथे आहे? जी हा जी हा। पहिरीं चवनि पिया वैक्सीन अचे वैक्सीन अचे वैक्सीन अचे, हाणे दुनिया में ठही वई, असां वटि बि आई आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो मैसेज अचे थो त तव्हांखे वक़्त जी तारीख़ ॿुधाईंदासीं, पोइ जी हा ॿुधाईंदासीं, पोइ कंहिंखे कुझु नथो ॿुधायो वञे। उहो इन करे नथो ॿुधायो वञे जो वैक्सीन पोयां आहे ई कोन। सो इमरान ख़ान साहब खे या सिंध गवर्नमेंट खे या पंजाब गवर्नमेंट खे इन्हनि लॉकडाउननि ते विढ़ण बदिरां अगरि इन ॻाल्हि खे यकीनी बणाईं त हिकिड़ी हंगामी तौर ते वैक्सीन्स घुराई वञे। ऐं जीअं UK में थियो आहे त उते त ही थर्ड वेव त उतां ई आई आहे, जेको वेरिएशन आहे, हा जेको वेरिएंट आहे उहो त UK मां लंडन मां आयो आहे, पर हाणे हुते 70% ताईं त हुननि वैक्सीनेशन करे छॾी आहे। सो असांजे मुल्क में बि अगरि वैक्सीन करणु शुरू कनि, इन ॻाल्हि ते झड़ो करण जे त भई सो लॉकडाउन ऐं स्मार्ट लॉकडाउन ते त उहो ई बहस आहे त या माण्हू बुख जे करे मरे या माण्हू बीमारी जे करे मरे। सो माण्हू प्रिफर कनि था त शायदि वायरस न लॻे, पर माण्हू बुख सां डेफिनेटली मरी वेंदो या तकलीफ़ में शदीद अची वेंदो ऐं मुल्क अफोर्ड बि नथो करे सघे एतिरी सारी शइ खे। लेकिन आउं सम्झां थो त मां हिन में हीअ त पाण बहस करे वठनि सिंध हुकूमत ऐं फेडरल गवर्नमेंट, पर मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त वैक्सीन अगरि जेतिरी तकड़ी अवेलेबल करे सघिजे, जेका सरकारी तरह ॾिनी पई वञे, पर आउं चाहियां थो त मार्केट में बि छॾियो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त भला कुझु सरंदी वारा माण्हू बि आहिनि न। हींअर छा पियो थिए त हींअर सरंदी वारे माण्हुनि खे मुफ़्त में लॻे पई। मञी वठूं त हींअर ताईं मिसाल 100 माण्हुनि खे लेट्स से कि कराची में या सॼे मुल्क में 100 माण्हुनि खे वैक्सीन थी हूंदी, त अगरि 100 अगरि ही मार्केट में मेडिकल स्टोर्स ते बि अवेलेबल हुजे त घटि में घटि 20 माण्हू त हिन मां वञी सरकारी लाइन में बीहण बदिरां हू वञी लॻाए वठनि पंहिंजी ख़रीद करे, त 20 ग़रीब माण्हुनि खे ॿी मिली वञे। जी हा।
सो हीअं त सरंदी वारे माण्हुनि वटि बि ऑप्शन ई कोन्हे, उनखे सरकार खे ॾियारणो पए। सो आई थिंक हिन बहस बदिरां त लॉकडाउन कहिड़े क़िस्म जो हुजे, उन बदिरां अगरि इन ॻाल्हि ते वधीक जीअं सिंध गवर्नमेंट कल्ह ऐलान कयो त हू घुराईंदी चाइना खां, लेकिन हाणे कॾहिं ईंदा, पोइ कॾहिं लॻंदा, ऐं आउं चाहियां थो त उहो त ज़रूरु घुरायो। जेके सरकार मुफ़्त में ॾिए पई उहो त बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे, असां वटि माण्हू अफोर्ड, पर जेके 10-20-25% माण्हू अफोर्ड करे सघनि था मार्केट खे उनखे मार्केट खे ॾियो त जीअं हू मार्केट मां लॻाराइनि। जी ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु वारिस अली रिंद सेवण मां। जी रिंद साहब, छा सवाल हूंदो? सर सवाल इहो आहे, इन छटे वारी ज़मीन ते आऊं सवाल कंदुसि। ॿियो बि हिकिड़ो नंढिड़ो सवाल आहे। हिकिड़ो त असां सिंधी निंदणका आहियूं, हूअं ई असांजी मालिकी लाइ केर बि कोन्हे। पीपल्स पार्टी जीअं वजूद में आई आहे तीअं सिंध पोइते आहे, साल थी विया। ॿियो वरी साईं जिन जा थोरा आहिनि, इहे असांजी दरगाह बंदि लॻी पई आहे, इहे असां बेरोज़गार वेठा आहियूं। मेले लाइ असां लाखों रुपयनि जो सामान घुरायो, पोइ इन ते थोरो काज़ी साहिब खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, गुज़ारिश आहे, त इन ते थोरी नज़रसानी कयो। इहा कंप्लेन्स आयूं पे त दुकानदार वीचारा। रिंद साहब ॾिसो, इन ते मूंखे गुज़ारिश न कयो, मूंखे शर्मिंदो न कयो, आउं कुझु नथो करे सघां। इहो सरकार जा फ़ैसिला हुजनि था। सरकार बि हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़े हंधि अची मजबूर थिए थी त हीअ जो करोना हुनजे वस में बि कोन्हे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बाक़ी दुनिया खुलियल आहे त कंहिं SOPs जे तहत कुझु थियणु खपे, या हिननि दुकानदारनि जो जेको नुक़सानु थियो आहे, केतिरा दुकानदार मेले ते केतिरे दरगाह जे वेझो हूंदा, भला सिंध गवर्नमेंट को हिननि खे को रिलीफ ॾेई वठे त कुझु हिननि जो रिलीफ थी वञे। लेकिन हिन मूंखे चई करे तव्हां शर्मिंदो न कयो, ऐं गुज़ारिश मूंखे छो था कयो, आउं नथो कुझु करे सघां। आहिनि वीचारा वैसे परेशान, जो माण्हू मेले जे करे सामान घुराए रखिजे थो पियो, तमामु घणो सो। अच्छा, फेसबुक त सवाल खणी छॾियो, असांजी ॻाल्हि हले पई लॉकडाउन। सिर्फ़ु दुकानदार जो नुक़सानु नथो थिए, हीअ सेवण ऐं इर्द गिर्द जी जेका मईशत आहे इहा हले हिन मेले जे करे थी। माण्हुनि जा घर जेके आहिनि उहे हिन महीने लाइ 15 ॾींहंनि लाइ जेके आहिनि किराए ते एतिरे वॾे किरायनि ते वञनि था जो पोइ सॼो साल हू हुन ते गुज़र सफ़र कनि था। त हीउ कोई नंढिड़ो मामिलो न आहे, हीउ हिते पसकिरदाई सेवण ऐं पसकिरदाई जे इलाइक़े लाइ वॾी माशी एक्टिविटी हुजे थी। जी हा, इवन ॻोठा में माण्हू अचनि था पिया पंहिंजो कारोबार करण लाइ हिननि ॾींहंनि में। ठीकु आहे साहब। अच्छा, फेसबुक ते सवाल अब्दुल गफ़ार शहर डर की मां सिहत जी ॻाल्हियूं हलनि पियूं, त उन हिसाब सां तव्हांजो पुछणु आहे त सिहत खातो चवे थो त लाश लाइ एम्बुलेंस न आहिनि, पर फेसगंज वारे जेको वाक़ियो थियो जंहिंमें ॿारड़ा जेके शहीद थी विया, त उनमें जी ज़ख़्मियुनि लाइ बि त एम्बुलेंस कोन हुई। पोइ शायदि सिंध गवर्नमेंट चए थी त इहा तनक़ीद असां ते भले कयो त ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंस छो नथी मिले, पर असांखे इहा तनक़ीद न कयो त लाश लाइ जेको आहे एम्बुलेंस ॾिनो वञे। छाकाणि त इहो त पाण आम जाम ॾिसूं था। उन ॾींहुं किथे ज़ख़्मी थिया, मूं ॾिठो पियो टाइम न्यूज़ ते, त हू जेको डाले वारी मोटरसाइकिलनि ते अॼुकल्ह ठहियूं आहिनि, उहो चिंची जे पोयां डालो लॻल आहे, उन ते ज़ख़्मी पिया हुआ। जी हा, माण्हू हुन ते खणी था वञनि। एम्बुलेंस त ज़ख़्मियुनि लाइ बि किथे मिले थी, पर शायदि सिंध हुकूमत जो मौक़िफ़ इहो आहे त असां ते इहा भले तनक़ीद कयो त तव्हां ज़ख़्मियुनि लाइ एम्बुलेंस नथा ॾियो, पर इहा तनक़ीद तव्हांजी अजाई आहे त लाश लाइ ॾिजे, छाकाणि लाश लाइ एम्बुलेंस न हूंदी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे सर। अगरि नंढिड़ो सवाल करे वठूं, तव्हां जीअं ॻाल्हि हले पई असांजी पंहिंजी उन ते पीपल्स पार्टी वारनि ते, त पीपल्स पार्टी वारा जेकॾहिं अलॻि थियनि था, नथा थियनि, या PDM अलॻि करे छॾियो आहे उन्हनि खे, त पीपल्स पार्टी अगरि अलॻि थिए थी, PDM खां अलॻि डिसीजन खणे थी पई, त पोइ हीअ जीअं तव्हां हमेशह ॻाल्हि कंदा आहियो, पोइ त बिल्कुलु सॉफ्ट स्पॉट ठही ईंदो इमरान ख़ान खे अटैक करण लाइ सिंध जे मथां, मतिलबु एज़ एन गवर्नमेंट जे मथां। न ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त अगरि पीपल्स पार्टी अलॻि थी वञे थी, जेको हाणे बसि ईअं तकल्लुफ़ुनि पाण अगरि चऊं पिया, बाक़ी त जहिड़ो कर थी वियो अॼु कमु, अलॻि थी वई आहे या थी वेंदी, त ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान तकड़ि न कंदो फ़िलहालु, छाकाणि त हू हिकिड़ी छाकाणि त सिर्फ़ु फ़ैसिला इस्लामाबाद में इमरान ख़ान साहिबु त नथो करे, ॿिया सघारा क़ुवतूं बि आहिनि जेके फ़ैसिला कनि थियूं, त शायदि हू फ़िलहालु हीउ जेको नथो चवां ज़रदारी साहिब कंहिंजे चवण ते कयो आहे, लेकिन ज़रदारी साहिब जो फ़ैसिला इमरान ख़ान या गवर्नमेंट खे या इन वे सघारनि हल्कनि खे बि फ़िलहालु हिकिड़ो थोरो थी वियो, सुकून त ॾेई छॾियो न, सुकून ॾेई छॾियो आहे, त शायदि मोट में रिलीफ मिले। जीअं बाप जा 4 सेनेटर त मिली विया न तव्हांखे। ठीकु आहे साहब। कॉलर नज़र आ गया गुलाम नबी ख़ासि केली कंबर शदात कोट मां। जी ख़ासि केली साहब, छा सवाल हूंदो? बाबा यार जी याद जो टंडवा तो वाक़ियो थियो सही बोतल बचल बोदानी में
जेके पूरे त 3 क़तल कया विया आहिनि उन्हनि जो जेको आहे सो सायो थियो आहे वज़ीर आला उन्हनि ताईं नोटिस न वरितो आहे लड़ी न वियो आहे अफ़सोस आहे हेॾो सारो वाक़ियो थी वियो आहे असांखे दुख थो थिए 3 क़तल थी विया आहिनि को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न वियो आहे 28 ज़ख़्मी थिया आहिनि हेॾे दुख जी ॻाल्हि आहे अफ़सोस आहे असांखे मीडिया ज़रिए आला अदालतुनि खे अपील था कयूं त नोटिस किथे वाक़ियो थियो आहे क़तल जेके थियो उन्हनि जो जेको आहे किथे वाक़ियो थियो आहे तदारुक कयो वञे हाली साईं ठीकु आहे बराबरि साईं जिथे बि थियो आहे पर ॾिसो हर हंधि ते त चीफ मिनिस्टर शायदि लड़ी न वञे ऐं असां वटि त रोज़ जा किस्सा आहिनि लेकिन इहो आहे त बहरहाल मूंखे ख़बर न आहे किथे जो वाक़ियो साईं ॿुधाइनि पिया साईं तेज़ रफ़्तारी सां सॼो पंहिंजो मौक़ुफ़ रखनि पिया साईं बिल्कुलु हमदर्दी आहे मूंखे ठीकु आहे साहब अच्छा पाण उहा ई ॻाल्हि कजे अगरि चए त पोइ पीपल्स पार्टी जे मथां अगरि जीअं मां ॻाल्हि मतिलबु हिकिड़ो सवाल कयो त सॉफ्ट स्पॉट सम्झी ऐं अटैक थियणु शुरू थींदो सीएम साहिब जे मथां रेफरेंसिस हलनि था पिया पंहिंजो अलाए केतिरा MP मुंहिंजो ख़्यालु आहे त हींअर फोकस वरी छाकाणि त हाणे बाक़ी परेशानी रहंदी नवाज़ लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान मां त तव्हां ॾिसो त अॼु नायब वई आहे अदालत में त जेके नवाज़ शरीफ़ जा केसिस आहिनि अपीलूं आहिनि जल्दी ॿुधणी कयो त उते वधीक ध्यानु रहंदो हाणे ॾिसणो इहो आहे त जेको नवाज़ लीग ऐं बक़ाया PDM जेका आहे या 8 जमातूं या 9 जमातूं जेके बचनि थियूं उहे पंहिंजी ईंदड़ हिकमत अमली छा ठाहिनि थियूं मिड़ी प्रेस कॉन्फ्रेंसनि ऐं बयाननि ऐं मीडिया ते ज़ोर रखनि थियूं या को अमली फ़ैसिलो कनि थियूं त असीं ईद खां पोइ हीअं कंदासीं छाकाणि त पोइ हाणे जेका बक़ाया PDM हूंदी उनखे 2 महाज़नि ते मुंहुं ॾियणो पवंदो मीडिया में बि हिकिड़ो महाज़ आहे गवर्नमेंट ऐं ॿियो महाज़ ख़ुदि पीपल्स पार्टी या पीपल्स पार्टी सां गॾु जेका हिकिड़ी ॿी PDM अगरि ठही त उनखे बि मुंहुं ॾियणो पवंदो लेकिन थी सघे थो नवाज़ लीग इन ॻाल्हि ते सोचींदी हुजे त भई ठीकु आहे 2 साल ॿिया गुज़री वेंदा लेकिन अगरि को एक्शन में अचण जी ॻाल्हि थी त मुंहिंजे ख़्याल हिन दफ़े पोइ नवाज़ लीग खे सोचे सम्झे एक्शन में अचिणो पवंदो जी हा सभु इन ते अगरि सम्झजे त नवाज़ शरीफ़ ऐं PMLN जेका आहिनि उहे उन्हनि जो इल्ज़ाम जेको आहे उहो इन्हनि जे मथां पीपल्स पार्टी जे मथां डिफरेंट क़िस्म जा इल्ज़ाम आहिनि त भई हीअं थियो बाप जा वोट वरिता कल्ह राजा परवेज़ अशरफ हिकिड़े प्रोग्राम ते वेठा उन्हनि जो चवणु त भई तव्हां जेका मतिलबु जेका जड़ पकड़ी उन्हनि जेका ॻाल्हि कई उन्हनि चयो त भई ॻाल्हि असांखे जेका सम्झ में न आई उहा इहा सम्झ में न आई त तव्हां मशरूत छो कयो इस्तीफ़ाउनि खे इहा असांजे लाइ हिकिड़े क़िस्म जी ॼण सरप्राइज़ हिकिड़ी शइ हुई त तव्हां अचानक सां मशरूत करे छॾियो इस्तीफ़ाउनि खे हुन सां तंहिंजे करे प्रॉब्लम क्रिएट थी सही हाणे ॻाल्हि इहा आहे त मां त हिन बहस में नथो पई सघां त हिन PDM जे अहिड़े हशर जो ज़िम्मेवारु केरु आहे नवाज़ लीग ऐं JUI आहे या पीपल्स पार्टी आहे पाण हिन बहस में छो पऊं जी इहो माण्हुनि खे फ़ैसिलो करिणो आहे पाण इहो फ़ैसिलो छो कयूं त केरु ज़िम्मेवारु आहे ॿिन्ही मां पाण त हासिलु मतिलबु त निकितासीं त अॼु PDM ते बसि हाणे कागज़ी कार्रवाई रहिजी वई आहे बाक़ी त अॼु अलविदा थी वियो ठीकु आहे सभु कॉलर असां गॾु इकराम ख़ासि खेली मातली मां जी ख़ासि खेली साहिबु छा सुवालु हूंदो वालेकुम अस्सलाम सर इहो भाई साहब खां सवालु आहे त मतिलबु मुस्लिम लीग नून ऐं JUI या जेके 9-10 पार्टियूं ॿियूं आहिनि उन्हनि लाइ पीपल्स पार्टी एॾी छो ज़रूरी थी पई आहे मतिलबु स्टेट पावर त मौलवी साहब वटि पई लही आहे नून लीग जो तमामु स्टेक होल्डर आहे GT रोड वारो जेको बयानियूं आहे उहो बि उन्हनि मथे स्ट्रांग आहे त पोइ हरूभरू जो हिकिड़ी पार्टी जे पोयां PDM खे आख़िरी धक छो था हणनि सही जेको ॾिसो साईं शायदि चवणु चाहे पियो त छो पोयां लॻी आहे पीपल्स पार्टी छो धको हणे थी PDM में त PDM ॾिसो पीपल्स पार्टी सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी न आहे ख़ासि करे पीपल्स पार्टी बहरहाल हिकिड़ी सिंध हुकूमत सॼी हुनजी आहे हिकिड़े सूबे जी पूरी हू नुमाइंदगी करे रही आहे त ही को मतिलबु अलाए कहिड़ी कहिड़ी पार्टियूं ॿियूं आहिनि PDM में उहे त न आहे त हिकिड़ी पीपल्स पार्टी आहे न पीपल्स पार्टी जी बहरहाल हिकिड़ी होल्डिंग आहे ऐं PDM में हाणे सिंध जी नुमाइंदगी अगरि पीपल्स पार्टी फारिग थी वेंदी त सिंध जी नुमाइंदगी टेक्निकली पार्टी जी लेवल ते ख़तमु थी वेंदी बाक़ी हाणे JUI बि सिंध में आहे नवाज़ लीग बि सिंध में आहे उहे आहिनि लेकिन बतौर पार्टी त सिंध बेस्ड पार्टी यानी उहो पीपल्स पार्टी न रहंदी त PDM खे इहो धचको लॻंदो सॼी जेका कंपोज़िशन ठहियलु हुई अपोज़िशन जी त हुन में पख्तून जी रिप्रेज़ेंटेशन बि हुई KP मां पख्तून बलूचिस्तान जो बि हो बलोच बि हो पंजाब बि हो सराइकी बि हो सिंध बि हो सो हिकिड़ी पूरी हिकिड़ो पूरो ठहियलु हो हिकिड़ो फॉर्मेट ईअं ठहियलु हो उन में पीपल्स पार्टी निकिरणु ज़ाहिर धचको त लॻे थो लेकिन आउं हिते तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो त बहरहाल
ईअं नाहे त अगरि को लॉन्ग मार्च वारो अगरि ऑप्शन ईंदो PDM जे साम्हूं त हू पीपल्स पार्टी न हूंदी त को PDM लॉन्ग मार्च न करे सघंदी, ईअं नाहे। छाकाणि स्ट्रीट पावर हुन वटि बि आहे, मौलाना फज़ल रहमान वटि बि आहे, ऐं ख़ुदि नवाज़ लीग इन GT रोड तां हुनजा 80-90 खां मथे त जेकॾहिं MP मिलाईंदासीं त 150-200 त हिननि जा चूंडियल एवज़ी आहिनि, MP MNA मिलाए करे। जी हा, टोटल अगरि मिलाए करे पार्लियामेंट्री से अगरि टोटल मिलाए वञनि त ठीकु आहे। साहब कॉलर हिन सां गॾु शेर मोहम्मद दल मीरपुर बठोरो मां। जी दल साहब, छा सवाल हूंदो? काज़ी साहब खां सवाल कंदा आहे त छा रीज़न आहे जो सूबाई हुकूमत मकानी इदारनि जी इलेक्शन खां लाहिराए रहियूं आहिनि? हिन ते थोरो काज़ी साहब का वीचार आहे। ठीकु आहे दल साहब। साईं, सूबाई हुकूमत चए थी असीं कोन पिया लवायूं, पर छाकाणि त आदमशुमारी न थी आहे तंहिंजे करे नया तक नथा ठहनि, ऐं गैर आइनी आहे तंहिंजे करे असीं नथा करायूं। हक़ीक़त इहा आहे त सदाईं असांजी सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे बल्दियाती इलेक्शन खां लवाइनि थियूं, छाकाणि त पावर शेयरिंग शुरू थी वञे थी। हेठि चेयरमैन UC जो चेयरमैन, ऐं पोइ हेठि ताईं माण्हू चवंदा बाबा असीं बि चूंडियल आहियूं, त पोइ MP MNA साहिबान खे हर ख़फ़ो करिणो पए थो, हुननि सां बि ॻाल्हाइणो पए थो। हा ठीकु आहे, एडमिनिस्ट्रेटर वेठा आहिनि, MP MNA आहिनि, बसि ठीकु आहे। लेकिन हिन ते मूंखे लोकल बॉडीज़ ते उहो थियो त जेको अॼु सखर हाईकोर्ट जेको आहे उहो जेको फरियाल टारपुर साहिबा ऐं शायदि ज्ञानचंद जी ऐं साणी साहिब जी मेंबरशिप मुतल वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। उहो त ख़ैर हाणे त हुननि जो फ़ैसिलो अदालत सगोरी जो, पाण त हुन ते घणो नथा, लेकिन उहो ओॾी महिल बि सम्झ में आयो पिए त ज़ाहिर कानूनी तरह MPA MNA जेको आहे एडमिनिस्ट्रेटिव पावर नथो रखे तक जा। हक़ीक़ी तरह छा थिए थो उहो सभिनी खे ख़बर आहे। हुन तक में को झिरकी बि नथी हणी सघे अगरि सरकारी धुर जो MPA MNA आहे, लेकिन बहरहाल कानूनी तरह इहो आहे। लेकिन पोइ अॼु अदालत सगोरी चयो त चलो ठीकु आहे, पोइ अगरि हाणे कुझु थियो त पोइ सिंध सरकार पोइ भरे ॾे पैसा, मुआवज़ो भरे ॾे। लेकिन साईं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, मुआवज़ो जीअं कल्ह बि मूं ॻाल्हि पई कई, ठारू शाह वारो कई मासूम ॿार ऐं माण्हू मरी विया हिन में कुतनि जे डाइण जे सबबु, उन केतिरो मुआवज़ो हूंदो? लेकिन ज़ाहिर आहे अदालत वधि में वधि इहो ई करे सघे थी, ॿियो छा करे सघे थी? मतिलबु हुकुम ई ॾेई सघे थी त केस दाख़िल कयो, मुआवज़ो भरे ॾियो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीअ को लीगल बैटल न आहे साईं, यासर। मुंहिंजी नज़र में हीअ को कानूनी जंग न आहे जेको हुकूमत खटे वञे या केरु ॿियो खटे वञे। हीअ हिकिड़ो इंसानी अलमियो आहे। त 21 सदी में असांजा ॿार जेके आहिनि, सिंध जा ॿार जेके आहिनि, कुतनि खां महफ़ूज़ न आहिनि। हिकिड़ो इंसानी अलमियो आहे। हीअ मतिलबु आई थिंक कि मूं कल्ह बि गुज़ारिश कई पई त हीअ बहस त एनिमल राइट्स फलाणा राइट्स, शायदि अदालत सगोरी बि चयो आहे त रुगो एनिमल राइट्स हूंदा आहिनि छा, ॿारनि जा राइट्स न हूंदा आहिनि छा? कल्ह मूं बि इहा ॻाल्हि पई कई त भई आख़िर ॿारनि जा राइट्स बि त आहिनि। असांजे ॿारनि खे, सिंध जे ॿारनि खे हक़ु हुजणु खपे त ॿाहिरि में घिटी में पाड़े में किथे घुमणु फिरणु, रांदि खेॾनि, कुझु कनि, उहो कुतनि जे टप में हुनखे तव्हां घर में त न विहारे सघो था। सो आई थिंक हिते बोल्ड डिसीशन सिंध सरकार खे वठणु खपे। वरी सभु माना एडमिनिस्ट्रेटिव मसइलो आहे न, हिकिड़े क़िस्म जो आहे, प्योरली एडमिनिस्ट्रेटिव मसइलो आहे, न ही पॉलिटिकल आहे न ही लीगल मसइलो आहे। हीउ प्योर हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव मसइलो आहे, गवर्नेंस जो मसइलो आहे। हिन में हिकिड़ो गवर्नमेंट खे लॉकडाउन ऐं हीअ सभु शयूं बि त तव्हां ॾिसो न, बोल्ड डिसीशन्स वठो था तव्हां सां केरु एग्री, कई माण्हू एग्री नथा कनि। सिंध गवर्नमेंट जे कंप्लीट लॉकडाउन जी पॉलिसी या अप्रोच सां तमामु घणे अंग में माण्हू एग्री नथा कनि, पर तव्हां इहो सही सम्झो, तव्हां उहो बोल्ड डिसीशन वरितो, ग़लति सही उहा अलॻि बहस आहे। कुता मारणु अगरि 4 NGOs या 4 एनिमल राइट्स वारा चवनि था त हीअ ग़लति आहे, तव्हां छा गवर्नमेंट छा थी सम्झे? गवर्नमेंट खे त फ़ैसिलो करिणो हूंदो आहे न। सो गवर्नमेंट इहो नथी चई सघे त यासिर हीअ पियो चए, अली काज़ी उपतड़ ॻाल्हि पियो करे, असीं कंहिंजी ॿुधूं। सवाल अली काज़ी ऐं यासिर जो त आहे ई कोन। सवाल इहो आहे त गवर्नमेंट छा थी सोचे। गवर्नमेंट शुड कम आउट विथ इट्स ओन पॉलिसी कि हीअ जेको कुतनि जो इशू आहे, रोलो कुतनि जो, हिन में हुनजो स्टैंड छा आहे, पॉलिसी छा आहे। MPA मुतल न थियणु खपनि, उहो ठीकु आहे, वापसि थी वियो, इहो त हिकिड़ी लीगल बैटल आहे। पर एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड ते, इंतिज़ामी सतह ते हुकूमत जो मौक़िफ़ छा आहे? कुता मरणु खपनि या इहो बहस कंदा रहिजे त हिनखे खसी कजे, पोइ हिनखे फलाणो करिजे, पोइ हिनखे तेसिताईं ॿार मरंदा रहनि, ऐं इहो ज़ाती आहे। जी हा, ठीकु आहे साहब। ॾिसो फेसबुक ते पाण वटि सवाल मुस्तफ़ा मल्ला इस्लामाबाद मां सवाल कनि था त ॿुधण में अचे थो त PPP ऐं हमज़ा शहबाज़ पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक आणनि पिया। जेकॾहिं परवेज़ इलाही सां संदन साथ ॾिनो त पोइ मरियम नवाज़ जो छा थींदो? सही, पोइ मरियम नवाज़ जो कुझु कोन थींदो या न थींदो, सवाल इहो न थियणु खपे मल्ला साहिबु। पोइ सवाल इहो थियणु खपे
त माना नवाज़ लीग टुटी पई। अगरि नवाज़ शरीफ़ जी मर्ज़ी खां सवाइ हमज़ा शहबाज़ साहब मञूं था त 10, 15, 20, 25 MPA को अहिड़ा बि हूंदा जेके शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ जे वधीक वेझो हूंदा, त माना नवाज़ लीग में हिकिड़ो फॉरवर्ड ग्रुप ठहंदो। हिकिड़ो उहो फॉरवर्ड ग्रुप टेक्निकली न ठहंदो, छाकाणि पार्टी जो नवाज़ शरीफ़ सरबराह कोन्हे, सरबराह हू आहे शहबाज़ शरीफ़ साहब आहे, लेकिन हा हिन वक़्तु हू आहे लीगली, लेकिन पॉलिटिकली स्पीकिंग सियासी तरह मतिलबु इन जो मतिलबु थींदो त नवाज़ लीग मां हिकिड़ो 25-30 MPA जो धड़ो टुटंदो, PTI मां हिकिड़ो 25-30 MPA जो धड़ो टुटंदो ऐं क्यू लीग गॾिजी वेंदी। ईअं को नंबर गेम ठाहे पंजाब हुकूमत टॉपल करे छॾींदा। ठीकु थी वई, हमज़ा शहबाज़ चीफ मिनिस्टर बि थी वियो या परवेज़ इलाही थी वियो। मुंहिंजे ख़्याल में परवेज़ इलाही खे हमज़ा शहबाज़ खे ठाहिण में को हर्ज न हूंदो। उहो हमज़ा शहबाज़ उनजे बिल्कुलु नंढनि वांगुरु आहे, ठाहे छॾियूं त माना पोइ शरीफ़ फैमिली टुटी पई, मतिलबु पोइ नवाज़ लीग टुटी पई। चलो 2 साल त ही हमज़ा शहबाज़ ऐं शहबाज़ शरीफ़ साहब अलॻि थी हली वेंदा, हुकूमत हूंदी हिननि जी, लेकिन लॉन्ग टर्म में पंजाब जो वोट जेको आहे उहो त नवाज़ शरीफ़ सां या मरियम सां गॾु आहे न, पोइ छा कंदा ही, पोइ ही ॿी क्यू लीग ठही वेंदी। जी हा, वरी पोइ उहो ई साॻियो उन्हनि जे नक्शे क़दम पोइ उहा ॻाल्हि जेको शेख रशीद चवंदो हो त जेको मुस्लिम लीग शीन ठही वेंदी, शहबाज़ ग्रुप ठही वेंदी, शहबाज़ ग्रुप, पर उहो मुश्किल आहे, मूंखे ॾुखियो थो लॻे, मूंखे हैरानगी थींदी, नामुमकिन का शइ न आहे। ठीकु आहे सभु कॉलर असां सां गॾु मीर ख़ादिम रज़ा टालपुर पीराकोट मां। जी टालपुर साहब, छा सवाल हूंदो? साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अर्ज़ु इहो आहे त काज़ी साहब हिन ई तज़िये खे मां वधाई रही आहे पे ॻाल्हि करणु चाही त डॉक्टर अदनान पहुची वियो आहे पाकिस्तान में, जीअं पंहिंजा वस करे नवाज़ शरीफ़ साहब खे पंहिंजो लंडन पुॼायो। हाणे इहा मसालो आहिस्ते आहिस्ते उथियो पियो वञे। पोयनि 75 कलाकनि खां मोहतरमा मरियम नवाज़ शरीफ़ जो कोई बि ट्विटर ते ट्वीट कोन आयो आहे, उते बि ख़ामोशी छाइजी वई आहे। डॉक्टर अदनान बि वापसि पहुतो आहे पाकिस्तान नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में। हाणे लॻे थो त शीन शेख रशीद साहब वारे चवण मुताबिक़ लॻे थो त मैदान में अचण वारी आहे, त थी सघे थो मरियम नवाज़ खे इहा गैप ॾिनी वेंदी हुजे, रस्तो ॾिनो वेंदो हुजे त बाबा तूं पंहिंजो डर त हाणे पोयों जेको आहे सो कमु करे वठूं कुझु, या थी सघे थो गवर्नमेंट खे कोई टफ टाइम ॾिनो वेंदो हुजे, या अॻी गवर्नमेंट जे लाइ हिननि जो को पंहिंजो ग्राउंड ठाहियो वेंदो हुजे। वधीक मां काज़ी साहब खां पुछंदुसि हाणे वधीक उन्हनि जो छा हिन ते तजवीज़ आहे। बाक़ी मरियम नवाज़ शरीफ़ जे वञण जे लाइ सर्जरी जी हिकिड़ी ॻाल्हि पई थिए थायराइड जी, त उहा हुनजी तमामु ज़रूरी आहे जेका हिते नाहे थियणी। इहा सोशल मीडिया ते ट्विटर ते तमामु हिन अॼुकल्ह ट्रेंड ते आहे जेको आहे ॿिनि ॾींहंनि खां। ठीकु आहे मीर साहब, अच्छा हिते हिकु नंढिड़ो अगरि जोड़े छॾियूं त हीअ जीअं तव्हां ॻाल्हि कई त शहबाज़ शरीफ़ काफ लीग, त पोइ ॻाल्हियूं जेके पहिरां हलनि पई पियूं यूनाइटेड मुस्लिम लीग, उहा त मुमकिन थींदे नज़र अचे थी न हिकिड़े क़िस्म में। हाणे अलॻि अलॻि ॻाल्हियूं थी वियूं। मीर साहब, पहिरीं ॻाल्हि त इहा त 75 कलाकनि खां अगरि मरियम नवाज़ जो ट्वीट तव्हां न ॾिठो आहे त उहो त ऐलान करे रूपोशी कई अथसि तबियत ठीकु न आहे, त 4 ॾींहंनि ताईं त हू पाण ॿुधाए करे जेको आहे उहो ज़ेर ज़मीन हली वयूं आहिनि, यानी पॉलिटिकल एक्टिविटीज़ हुननि मुअतल कयूं आहिनि। सो हुन में हैरान थियण जी ॻाल्हि ई कान्हे, ओचितो कोन थियो आहे। डॉक्टर अदनान अची वियो आहे, तव्हां डॉक्टर अदनान साहब जे अचण ते खे मानाखेज़ सम्झो पिया। मुंहिंजी नज़र में डॉक्टर अदनान को कोइती शहज़ादो या हू केरु पहिरीं अॻ में आयो हो न हुतां बैरूत मां आयल हो, उहो कोन्हे जो हीअ को पावर ब्रोकर आहे कोन। इहो कोई अगरि UAE मां को शेख साहब आयल हुजे या को सऊदी मां आयल हुजे या त पाण चऊं हा त यार को पावर ब्रोकर अची वियो आहे। डॉक्टर अदनान हिकिड़ो सिंपल फिज़िशियन आहे, त उनजे उहो को डील त ब्रेक करणु कोन ईंदो। पर तव्हांजी ॻाल्हि खे आउं अमीर साहब ईअं ॾिसां त पोइ पाण तजियो करण खां पहिरीं इहो फ़ैसिलो करे वठूं त छा शहबाज़ शरीफ़ नवाज़ लीग में रहंदे को पुल जो किरदारु अदा करे पियो, त पोइ त मरियम नवाज़ खे मिसाल तव्हांजी ॻाल्हि खे हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं त हू उनखे माठ करायो वियो आहे ऐं हुनखे सेफ पैसेज ॾिनो पियो वञे, त माना नवाज़ लीग जे अंदरि रहंदे शहबाज़ शरीफ़ कुझु रोल प्ले करे पियो जेका हुनजी ख़्वाहिश आहे। तव्हां वरी ॿिए पासे चओ था शेख रशीद वारी ॻाल्हि त मुस्लिम लीग शीन ठहे पई, त माना पोइ भाउ खां धार पियो थिए, त पोइ मरियम खे छाजो रिलीफ? जी हा, पोइ छाजो रिलीफ? जॾहिं हू भाउ खां ई धार पियो थिए त मरियम खे छाजी रिलीफ?
मरियम बसि रुगो मथे ते किताब खणी कोन चयो अथसि, बाक़ी तो चए थी त मूंखे अगरि प्लेट ते बि रखी ॾींदा त ॿाहिरि हली वञ, मां न वेंदसि। हाणे पाण त जेको माण्हू चए पियो साम्हूं उनखे मञूं न मीर साहिब। सो खिचड़ी त पचिजे पई, ऐं इहा खिचड़ी अच्छा पोइ ॿी ॻाल्हि इहा त अगरि मिसाल पाण ॿई सिनेरियोस डिस्कस करे वठूं, ॿई मफ़रूज़नि ते ॻाल्हाए वठूं, मफ़रूज़ा आहिनि ॿई। अगरि शहबाज़ शरीफ़ साहिबु अंदरि रहे थो, नवाज़ लीग जे अंदरि ई हुनखे सगारनि क़ुवतनि चयो त ठीकु आहे तूं रोल प्ले कर, ऐं पंजाब में चेंज अची वञे थी, त पंजाब में चेंज छा शहबाज़ शरीफ़ खे नवाज़ शरीफ़ अलाउ करे पियो? इहो बि क्वेश्चन आहे न। पोइ क्वेश्चन इहो आहे त छा क्यू लीग खे गॾु खणी हले पियो, माना नवाज़ शरीफ़ क़बूले वरितो क्यू लीग खे। पोइ सुवाल इहो थियो त इमरान ख़ान चए थो त मैं इहो छा पिया कयो, मुंहिंजो बोज़दार मुंहिंजे वसीम अकरम खे हटायो पिया बोज़दार, मां प्राइम मिनिस्टर आहियां, छा पियो थिए बाबा? त पोइ माना तव्हांखे ज़ाहिर ऐं इमरान ख़ान जी अगरि इमरान ख़ान खे 100% पक आहे त पंजाब हुकूमत वई त पोइ फेडरल हुकूमत कोन थी बीहे, बीहंदी कोन, पोइ मुआवज़ो हूंदो, पोइ अजीब हिकिड़ो मुआवज़ो हूंदो, उहो हिकिड़ो एक्सपेरिमेंट हूंदो। इहो बि त ठीकु आहे। त ॻाल्हि इहा आहे त पाण मफ़रूज़े खे बि अगरि झलियो सोशल मीडिया ते मीर साहिब हाणे जेको वणे केर बि लिखी छॾे, को बि ॻाल्हाए वठे, को बि तजियो करे वठे, ऐं मूंखे पाण बि घणी ख़बर न आहे, लेकिन इहे ॻाल्हियूं खोड़ो न पई खाइनि, जेके सोली सिंधी में चयो त खोड़ो नथी खाए। हा मूंखे तव्हां इहो चओ पेर ॿधी त शहबाज़ पंहिंजे भाउ खे छॾे पियो, पोइ सभु तव्हांजी थ्योरीज़ कयो मञी वठां थो। जीअं मल्हा साहिबु इस्लामाबाद मां पुछियो फेसबुक ते त भई ही हमज़ा शहबाज़ ऐं क्यू लीग ऐं छा थींदो, हा पोइ मरियम छा थी, यानी ॿिए लफ़्ज़नि में नवाज़ लीग टुटी वई, टुटी वई त वॾो धचको थींदो। ऐं नवाज़ शरीफ़ खे सियासी तरह त को एॾो झटको न लॻंदो, पर रूहानी तरह ऐं जज़्बाती तरह हुनजो इहो भाउ हुनखे ईअं धकु कढी वियो, भाइरनि जो इहो धकु कढण जी तकलीफ़ पंहिंजी हुजे थी, सवाई हुजे थी, ऐं जंहिं भाउ लाइ माण्हू सो अगरि ईअं भाउ हुनखे धकु कढी वियो। पर मूंखे सची ॻाल्हि वरी पुछो, मूंखे हैरत थींदी, नामुमकिन न आहे, मूंखे लॉजिकली सम्झ नथो अचे त शहबाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ खां सवाइ छा हूंदो। ऐं हुनजे चलो हू त हाणे बुज़ुर्ग बि थी वियो आहे, बीमार बि आहे शहबाज़ शरीफ़, मुंहिंजे पुटनि जो मुस्तक़बिल छा रहंदो? सो इहो अहिड़ो फ़ैसिलो कहिड़ी बसि हिकु साल ॾेढ जी चीफ मिनिस्ट्री लाइ कंदो छा? मुश्किल लॻे थो, मूंखे हैरानगी थींदी, नामुमकिन का शइ न आहे। ठीकु आहे अली साहिबु, वरी महिरबानी अली साहिबु। नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआनि में।